मुल्क भर की तरह शदादकोट में हर साल की तरह इस साल भी राइस फैक्ट्रीज वर्कर्स यूनियन समेत दीगर लेबर यूनियन की जानिब से यौम मई मजदूरों का आलमी दिन शहर के अनाज मंडी में मनाया गया। ॾींहुं आहे यौम मई सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। अॼु सॼे दुनिया जे अंदरि मोकल बि आहे। असांजे पाकिस्तान जे अंदरि जेको हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, महांगाई जी जेका सूरत हाल आहे, उहा ॾाढी ख़तरनाक आहे। असीं सम्झूं था त मौजूदा हुक्मराननि खां असांजो मुतालबो आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे, मज़दूरनि खे रिलीफ ॾिनो वञे, मज़दूरनि जो पघार घटि में घटि 2000 कयो वञे डेली जे हिसाब सां, ऐं उन सां गॾोगॾु लेबर कानूनी ठाहिया वञनि, ऐं उन सां गॾोगॾु जेके उन्हनि खे जेके बुनियादी लेबर जा जेके सहूलियतूं आहिनि उहे ॾिना वञनि। ऐं शिकागो जे शहीदनि जो ॾींहुं आहे जेको शदादकोट जे पोरेतनि सवनि जे तादाद में, जेके हज़ारनि जे तादाद में हिन ॾींहं खे असां शाना बशाना मल्हाए रहिया आहियूं। ऐं हितां जे पंहिंजे इलाइक़े जे MP MNA खां इहो मुक़ररु रखूं था त ख़ुदा हिन पोरेतनि जे लाइ जेको सो पीपल्स पार्टी गवर्नमेंट सरासर जेको सो पोरेतनि जे लाइ का बि स्कीम या का बि जेके सो फैसिलिटियूं कोन ॾिना आहिनि। असां सैयद गनी लेबर मिनिस्टर जेको पाण खे लेबर मिनिस्टर सॾाए थो, ख़ुदा हू पंहिंजे अंदरूनी सिंध जे पोरेतनि जे लाइ बि जाखोड़ करे जेको असांजो बुनियादी हक़ आहे शहीदनि खे सुरख सलाम पेश कंदासीं। सॼे दुनिया में आलमी तौर मल्हायो वञे थो 1 मई। अफ़सोस सां चवणो थो पए त हे कोलिशन गवर्नमेंट आहे, पर लेबर जे बारे में हिकिड़ो बि बिल पास न कयो वियो आहे। असांखे सद अफ़सोस थो थिए, पीपुल्स पार्टी ठहियो लेबर जे नाले ते, आरी जे नाले ते पीपुल्स पार्टी ठहियो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब असांखे शदादकोट में मिल ॾिनो, पर अफ़सोस आहे त PP जे दौर में असांजो मिल ड्रही वियो आहे। 1 मई जेको आहे मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, जेको आहे शिकागो जे शहीदनि खे भेटा तौर ई बाबा पोरियत गुल मोहम्मद बलोच जे तरफ़ां उनजे फर्ज़नि जेका रैली हर साल जेका कढंदी आहे, हिन साल बि कढी आहे। उन मज़दूरनि जे शिकागो शहीदनि खे भेटा पेश करण तौर असां रैली में शरीक थिया आहियूं। शहीदनि खे सुरख सलाम पेश कंदुमि ऐं इहो अर्ज़ु कंदुमि त दुनिया समूरी जे अंदरि अॼु पोरियतनि जो ॾींहुं आहे, ऐं पोरियत पंहिंजे वॾे जोश जश सां पंहिंजे हक़नि जे लाइ जेको आहे जुलूस जलसा करे रहिया आहिनि। ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जेको आहे अॼु बि जेको आहे 6 कलाक ड्यूटी आहे, पर असांजे पुठिते पियल मुल्कनि में जेको आहे 17-18 कलाक बि जेको आहे ड्यूटी मज़दूर खां वरिती थी वञे। ॾियारो आहे सॼी असां न पर सॼी दुनिया शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश करण लाइ तमामु रैलियूं कढंदा आहिनि, जुलूस कढंदा आहिनि, ऐं उन्होंने असां सभिनी मज़दूरनि खे सॼी दुनिया में। उनका मजीद कहना था कि शदादकोट की तारीख में बाबा पोरियत गुल मोहम्मद बलोच की अनथक जद्दोजहद और मेहनत की बदौलत आज मजदूर बड़े जोश व खरोश के साथ अपना हक बखूबी लेना जानते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।